शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते हाज़िरी भरी आहे। ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते हाज़िरी भरण खां पोइ सूफ़ी फ़क़ीरनि जो राग ॿुधो ऐं पांधीरनि सां मुलाक़ात पिणु कई। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते हाज़िरी भरी आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे अपडेट कंदा पिया आहियूं त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते हाज़िरी भरी आहे। ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते हाज़िरी भरण खां पोइ सूफ़ी फ़क़ीरनि जो राग ॿुधो ऐं पांधीरनि सां मुलाक़ात पिणु कई आहे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते हाज़िरी भरी आहे। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कंदा पिया हलूं त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते हाज़िरी भरी आहे। ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह ते हाज़िरी भरण खां पोइ सूफ़ी फ़क़ीरनि जो राग ॿुधो ऐं पांधीरनि सां मुलाक़ात पिणु कई।